वसलात वसलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका हल ग्रुप में सवाल आयो हिकिड़ी हदीस जी तहक़ीक़ जे मुतालिक़। इन हदीस जो पूरो हुक्म ऐं माना मतिलबु आहे जंहिंमें ज़िक्र आहे त जेको शख़्स नमाज़ पढ़ियलु आहे मसो करे मस्जिद अचे थो त उनखे हज अने उम्रे जो सवाबु मिले थो। जी इन लेवल जी रिवायत अबू दाऊद जे अंदरि 558 नंबर जी रिवायत। अबू उमामा हदीस जा रावी ऐं हदीस जो मतिलबु इहो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख़्स पंहिंजे घरां थी वुज़ू करे फ़र्ज़ नमाज़ लाइ हले थो उन जो अजर अने सवाबु एतिरो मिले थो जेतिरो एहराम बदी हाजी सफ़र करे थो। अने जेको शख़्स चाश्त जी नमाज़ तंहिं करे घरां थी निकिरियो आहे अने तकलीफ़ मुशक़त से निकिरियो आहे त इन शख़्स जो सवाबु उमिरि वारे जे बराबरि आहे। हिकिड़ी नमाज़ पुठियां ॿई नमाज़ जे दरमियान इंतज़ारु करे थो ने ॿियूं कोई लघु फालतू ॻाल्हि न कहे त उहो शख़्स इल्लीयीन में लिखाइजी वञे थो। मतिलबु इन लाइक़ु आहे त उहो इल्लीयीन में लिखाइजे। हदीस सही आहे अने माना मतिलबु जीअं आउं पुछिया आहियां इन लेवल जो आहे पर थोरो सम्झणो पवंदो। पहिलो लफ़्ज़ त इहो आहे मन ख़रज मिन बैतिही मुतहिरन इला सलातिन मकतूबतिन। वुज़ू करेला पाण वटि मस्जिदनि जे अंदरि इंतिज़ाम ऐं टाका ऐं हौज़ ऐं बैठनियूं ऐं अने अमुक जॻह ते अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु इंतिज़ाम आहे वुज़ू करे जो मस्जिद में। पण ही सवाबु उन शख़्स खे मिलंदो जेको पिंड जे घरे नु वुज़ू करे अचींदो। घरे नु वुज़ू करे मस्जिद अचणु ई बहितर आहे। हिकिड़ी सुन्नत आहे जेको पाण छॾियूं पिया उहा सुन्नत इहा आहे त फ़र्ज़ नमाज़ थी पहिला जेको सुन्नत मुअक्किदा आहे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणे अदा कंदा हुआ। जीअं फजर थी पहिला सुन्नत मुअक्किदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणे अदा कंदा हुआ, ईअं जे ज़ोहर थी पहिला पण सुन्नत मुअक्किदा रही घणे अदा कंदा हुआ। इन सुन्नत खे पाण खे जारी रखियो खपे, क़ाइमु रखियो खपे। हिन हदीस जो मफ़हूम अने माना ई आहे त हज अने उमिरे जो सवाबु मिलंदो पण कंहिंखे जेको बावुज़ू घरां थी निकिरियो अने फ़र्ज़ नमाज़ लाइ त उनजो केतिरो थिए थो। हदीस जा लफ़्ज़ ॾिसो फ़अजरुहु कअजरिल हाजिल मुहरिम। एहराम ॿधी करे जेको हाजी वञे पियो उन जे अजर जे बराबरि। हिते ई न आहे जे हाजी हज मुकमल करे लाथो एतिरो, अहिड़ो न आहे। अजर जाम आहे। जेको शख़्स एहराम ॿधे थो हज जो उनखे ज़बरदस्त अजर मिले थो। हीउ उन अजर में बराबरि थींदो। अच्छा अने इन रिवायत में ई पण आहे जेको फ़र्ज़ नमाज़ सवा चाश्त जी नमाज़ पढ़े थो इशराक जंहिंखे चवनि था, अहिड़ो मिलतो जुलतो लफ़्ज़ आहे। इन तकलीफ़ थिए थी हिनखे, ॿियो कमु धंधो हूंदो हीअ हूंदो हू हूंदो, इन जे बावजूदि ई जेकॾहिं इन चाश्त जी नमाज़ जो बंदोबस्तु करे थो एहतमाम करे थो त मुअतमिर उमिरो करण वारो शख़्स उनखे जेतिरो अजर मिले थो हिनखे एतिरो ज अजर मिलंदो। अने हिकिड़ी नमाज़ पुठियां ॿई नमाज़ जो इंतज़ारु करणो, विच में मोबाइल खोले न, कंहिं ते फ़ोन कए न, व्हाट्सएप कए न, ॿियो कीअं कमु न, इंतज़ारु करे पियो। हाणे ख़ासि करे सांझी पुठियां सुम्हण सूदी साव टूको वक़्तु वेहे थो, इन वक़्तु पाण पाबंदी करे सघूं था जे ॿी कोई ॻाल्हि न, ख़ाली अलाह जे ज़िक्र में मशगूल हुए। हा सुभातुड़ी पुठियां अॻे सूदी त मोटा की न विया पोइ पण केरु वेहे त वेही सघे थो। अने ज़ोहर असर पुठियां पण टाइम ओछो आहे। असर वटां मगरिब सुधी आसानी आहे पण सफ़ा वधारे सहूलियत मगरिब थी इशा जे विच आहे। टाइम ओछो आहे, 1.5 कलाक सवा कलाक जो ॻारो, इन में तव्हां वेही करे ज़िक्रो अज़कार जेको करे थो
वो इन लायक है तो वो इल्लियीन में लिखा जी। अलगर्जी रिवायत सही है, रिवायत है अने फज़ीलत उन शख़्स लाइ जेको घरा थी बावुज़ू निकिरे थो, अने घरा थी जी बावुज़ू निकिरियो है, फजर में अचे थो घरा थी बावुज़ू, फजर जी सुन्नत घरे पढ़ियो अने मस्जिद में अचे त 2 रकातूं ताहियतुल मस्जिद पढ़ी ज़िक्र अज़कार में लॻी वई। वख़्र दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।